हेलो ॻाल्हि कयो मूंसां कान? सिकंदर खान ॿुधो आहे त तव्हां हितां जो ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे। सही ख़बर ॿुधी अथव। सिकंदर खान ऑपरेशन पूरो थी वियो या अञा 2 ॾींहं हलंदो। जेकॾहिं हिन ऑपरेशन मां फ़ाइदो वठणु चाहियूं त असां हाज़िर आहियूं। घणे जो फ़ाइदो थींदो? लख ॿ जेके चवंदे। कमु कहिड़ो? कम भी एतिरो मुश्किल नाहे। वरी बि ख़बर त पए। सिकंदर खान इन ऑपरेशन जो दायरो वधाए खानू जी ज़मीन ते पहुची वञो। उते उन जा जेके भी हमरा हुजनि उन्हनि खे पूरो करे छॾियो। कमु तमामु वॾो आहे ऐं रक़म घटि आहे। सिकंदर खान अॻ में असां कॾहिं कस लाथी आहे। बस कम पूरो थी वञे पोइ जेको हुकुम कंदे तीअं ई कंदासूं। कोशिशि कंदुसि। ॾिस सिकंदर खान हा या न जी वर्दी हाणे ॾेई छॾ। मुंहिंजे अकाउंट में 3 अंगनि जो वाधारो करे छॾ। तुंहिंजो कमु थी वेंदो। पोइ ईअं सम्झ सिकंदर खान त तुंहिंजे अकाउंट में वाधारो थी वियो। ठीकु आहे त पोइ सुभाणे इन ई हद ते पहुचंदासीं ऐं तूं इहा ख़ुशख़बरी बि ॿुधंदे। ठीकु आहे सिकंदर खान ठीकु आहे। हाणे ईंदो मज़ो। हाणे ईंदो मज़ो। खानू चवंदो हुयो मैडम त मूसा खान सां वेर न विझ। हाणे तोखे ख़बर पवंदी त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे। कारीगर ते पेर। बाबा साईं तव्हां जे करे एॾो परेशान आहियो त पोइ हुकुम कयो। थी सघे थो त तव्हां जंहिंखे निकमो सम्झंदा हुजो उहो तव्हां जे कंहिं वॾे कमु अचे। हिन असांखे पंहिंजो सम्झो ई किथे आहे। पंहिंजो सम्झण या न सम्झण जी ॻाल्हि त आहे ऐं न का हीअ ॿाराणी रांदि आहे। अव्हांखे ॿुधाइबो त छा हिन ॻाल्हि खे सुलझाए वेंदो? बाबा साईं मञोसीं त ॿाराणी रांदि नाहे पर तव्हां सोडे खान खे अञा आज़मायो बि नाहे। हुकुम कयो अहिड़ो त भंग में रंग मिलाईंदुमि जो सूबेदार सिकंदर खान खां वठी DSP निसार खान ताईं सभिनी जा वात ई पटिजी वेंदा। हिन बारे में जेको मूंखे करणो हूंदो मां पाण ई कंदुसि। तव्हांजे हमदर्दीअ जी का बि ज़रूरत नाहे। अहिड़े रुखे ॻाल्हाइण खां सुठो आहे सिधी ॻाल्हि कर त असां इहे घर छॾे हलिया वञूं। तव्हांजी मर्ज़ी आहे। मूं तव्हांखे रोकियो नाहे। अदी अदा दिलावर खान परेशान आहे। तव्हां हिन घर भरूं परेशान न कयो। वधीक परेशान माठ करे विया त मरी न वञे। बाबा साईं नथा ॿुधाइण चाहियो त अव्हांजी दिलि आहे। अॻे असां अव्हांखे परेशान ॾिसी नथा सघूं। इन जे करे ख़ामोश वेहण असांखे नथो अचे। सुठा सुठा न त मां परेशान आहियां ऐं न ई तव्हां मूंखे ॾिसी परेशान थियो। खैरां जे सिर ॾेखारियो हुजे अदा अहिड़ी ज़िंदगीअ खां त उहो मौत बहितर आहे। मौत अदी अलाह साईं तव्हांजे सिर ना खेर कंदो अञा 100 साल जीअंदो 100 साल। जॾहिं औलादी चवण में नाहे अदा त ज़िंदा रही कंदसि बि छा। अम्मा ओ अम्मा असां तुंहिंजे चवण में आहियूं। अजय तोखे वहम आहे त असां तुंहिंजो चवण नथी वठूं। चवण में हुजो हा त एॾो किरो त घर में थिए ई कोन हा। अम्मा जेकॾहिं अदी शादी नथी करणु चाहे त इहा उनजी मर्ज़ी आहे। तूं अजय पंहिंजा फ़ैसिला उन ते छो थी मड़े? न अम्मा त ज़ोरीअ बि मुंहिंजी शादी कराईंदी। हा हा मां तुंहिंजी शादी ज़रूर कराईंदसि ज़रूर। मां पंहिंजे हयातीअ में इहो बार लाहिण थी चाहियां। अदी इहो को बार नाहे। इन बारे में तू अजायो परेशान न थी। अलाए त छो अम्मा खे हिन घर में मुंहिंजो रहण मुनासिब ई नथो लॻे। तुंहिंजे घर रहण में मां परेशान न आहियां मड़े पर हाणे उहो वक़्तु नाहे रहियो। अम्मा ॻाल्हि वक़्त जी नाहे पर तुंहिंजो मुंहुं मथां एतबार ई नाहे रहियो। अम्मा अदी बार त नाहे
जो ग़लति क़दम खणंदी तोखे उन ते एतमाद करणो ई पवंदो। कहिड़ा जे सिर ॾेखारो हुजे तव्हां हिन ज़माने जे लाहन चाढ़नि खां वाक़ुफ़ न आहियो। अञा ज़िंदा सलामत वेठी आहियां तॾहिं ख़बर नथी पएव, पर ख़ुदा न करे जे कुझु मूंखे थी वियो न त हे ज़मानो तव्हांखे घर में बि सुकून सां रहण कोन ॾींदो। अदी हाणे अहिड़ो बि वक़्तु ख़राब न आयो जहिड़ो तूं सम्झी थी। अम्मा समझे थी त हिन शहर में इंसान ई असां था रहूं, बाक़ी ॿिया त सभु जानवर था रहनि, जानवर जेके अम्मा खां पोइ पटे करे असांखे खाई वेंदा। अम्मा तूं दिलि मां इहे ख़्वाब ख़्याल कढी छॾ त असां तुंहिंजी इज़त खे लॼाईंदियूंसीं। अदी ही बि तुंहिंजूं धीअरूं न तुंहिंजूं, तोखे जॾहिं पाण मथां फ़खुरु आहे त तोखे हिननि जे मथां बि इतबार करणो पवंदो। खैरां जे सिर ॾेखारो हुजे अदा मुड़ुस खां पोइ आहे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे ॿारनि सां गुज़रंदी आहे। जे ॿार बि न हुजनि दादा त हे मुआशिरो जेको ॾिसे थो इहे गुमराह करे छॾींदा आहिनि औरत खे। गुमराह हो कोन रही सघंदी अकेली हिन मुआशिरे में। अदा मां सोणीअ जी दुश्मन न आहियां, मां दुश्मन मां छा कयां? मां जेको बि रिश्तो हिन जे लाइ आणियां थी उहो हिनखे पसंदि न आहे। अदा जे नथसि पसंदि त मां खणी अखियूं बंदि थी कयां पई, पाण ॿुधाए त कहिड़ो वर कंदी त बार त लहे न मथे तां। अदा मूंखे इनकार न हूंदो मूंखे इनकार। मां उन सां ई हिन जूं लावां लहराए छॾींदसि जेको हिनखे पसंदि हूंदो, पर पुछे त सही न। अदी माना त तूं मुड़ंदी कान। बसि अदा बसि तूं त माठ करे वे। ठीकु आहे अम्मा, तूं कुझु ॾींहं सबुरु कर, मां अदीअ खे पाण हिन ॻाल्हि ते राज़ी करे थी वठां। राज़ी थी थिए ॾिसे नथी कीअं थी हुॾके ॼण थूम में वेठी आहे न। रमू बंगार लाइ घणा मरा कया? बाबा साईं 12 खां 15 ते अमरा अची वेंदा। हाणे तव्हां जल्दी मोटण जी कजो। हा बाबा साईं, तव्हां नज़र मथां बीहंदो तॾहिं कमु थींदो, न त बाबा साईं सभु अमरा कचहरी करण में पूरा। रमू मां थी मोटांदो, पर तव्हां इहो ॿुधायो त शहर मां तव्हां जे लाइ छा छा वठी अचां? छा वारी छा बाबा साईं, 2-3 किलो गोश्त ऐं कुझु साई भाॼी वठी अचो। भला ॿुध, 5 किलनि मां कमु थी वेंदो? घणो आहे बाबा साईं, तमामु घणो आहे। तव्हां हली कमकार करायो, मांदरा तयार थी शहर मां थी थो। ठीकु आहे खान, असां वञी कमु शुरू था कयूं, तव्हां शहर मां मोटण जी कजो। बाबा छा था सम्झो त सिकंदर इहो कमु कंदो आहे? त वॾो बुखियो ऑफिसर पैसनि जे करे पंहिंजे पीउ खे ई बख़्श न कंदो, पोइ ख़ानू खे कीअं बख़्श कंदो? पोइ साईं मां चवां त वरी बि ॻाल्हाए ॾिसोसि। हा ॻाल्हाए था ॾिसोसि। वञी ते वञा पियो, को कमकार हुजे त ॿुधाए छॾियो। 2 मिंट तरस। हेलो, हा सिकंदर खान, कम त थी वेंदो न? कीअं बि करे ख़ानू जा 2-3 माण्हू लेटायो। मां पंहिंजा माण्हू घुराए थो वठां सिकंदर खान, जेको बि विच में अचे हुनखे खोटींदो वञ। अहिड़ो मौक़ो वरी कॾहिं बि न मिलंदो, कॾहिं बि न मिलंदो। साईं पोइ असांखे इजाज़त न, ज़मीन ते वञण जी का बि ज़रूरत न आहे। जेके बि पंहिंजा माण्हू ने वियल आहिनि उन्हनि खे न्यापो करे घुराए वठ। ख़ैर त आहे न बाबा साईं?
हाणे वधीक ॻाड़ी नाण तोखे जेको चयो अथसि सो उहो ई कर जल्दी वञ बाग वारे नंबर ते जेके बि असांजा हमरा मौजूद आहिनि उन्हनि खे जल्द मां जल्द घुराए वठ हल निकिर हाणे ख़बर पवंदी खानू तोखे हाणे ख़बर पवंदी तोखे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे कारी हर ते पेर बाबा अली अकबर असां वारे हमराह न लाइ छो देर कई आहे अची वेंदा रमू सुबुह वारी आरस बि त छॾे न मजू हेॾे वञे पियो इनजे पोयों हलण में को बि फ़ाइदो न आहे इहो उहो ई बहितरु ईंदो हेॾा त ॻोठ आहिनि हेॾा हलण मां को बि फ़ाइदो न पवंदो असांखे बेवकूफ़ बनाइण लाइ ॻोठ जे भर पासे वारे बागनि में लिकंदा हूंदा अचो मूंसां सही सही